हिकिड़ा 5 माण्हू हुया उहे पंहिंजो रानी बाग घुमण विया। जंहिंमां रानी बाग घुमंदे घुमंदे शींहं जे पिंजरे जे ॿाहिरां अची बीठा त तंहिंमहिल शींहं जो ॾिठो त अॻियां हेॾा माण्हू बीठा आहिनि त शींहं कई गजगोड़, एॾी गजगोड़ कयईं तंहिंमां 5 मां 4 माण्हू त किरी पिया। त शींहं खे जेको खाधो खाराईंदो उहो पुछे थो, यार सच त ॿुधाए तूं बि भला सर्कस में कमु कंदो आहीं छा? चई न। चई भला ॿुधाए त तूं शींहं पालींदो आहीं छा? चई न। चई भला तूं बि रानी बाग में नौकिरी कंदो आहीं? चई न, बिल्कुलु न। चई हे तुंहिंजा 4 दोस्त किरी पिया गजगोड़ ॿुधी, तोखे कुझु न थियो, शायदि सूफ़नि जो जूस पीअंदो आहीं छा? चई न। पोइ तोखे कुझु न थियो? चई ॿुध यार, जे ॻाल्हि खोली थी त जेका शींहं जी गजगोड़ आहे न, उन खां वधीक मुंहिंजी घरवारी अहिड़ी गजगोड़ कंदी आहे जो ॿुधी ॿुधी मां ॿोरो थी वियो आहियां। तंहिं करे मूंखे कोई फ़र्क़ु न पवंदो आहे।